अमरकोट में भारतीय जारियत खिलाफ रैली, पाक फौज के बेटा पेश, उस्तादन, शागिर्दन, तैलीमी अमलदारन की वडी शिरकत, मुल्क की दिफा लाइ तैलीम के लाज़मी करार। पाकिस्तान की सालमियत ऐं दिफा की हिमायत में उस्ताद तंज़ीम PTLF ऐं बाशऊर उस्ताद फोरम के सॾ ते मुस्लिम स्कूल खां प्रेस क्लब उमरकोट ताईं ज़बरदस्त रैली कढी वई, जंहिंमें पाक फौज की बहादुरी के बेटा पेश कई वई। रैली की अॻवानी उस्ताद अॻवान मघन मेहर, ख़ैर मोहम्मद मेहर, तहलका एजुकेशन ऑफिसर मुर्तज़ा सहतो, इब्राहिम बजीर, TO अमजद ओड समेत ॿियनि कई। रैली में तहलके उमरकोट के उस्तादनि ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि के शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। रैली दौरान ॿारनि पाकिस्तान की सालमियत, पाक फौज की हिमायत ऐं भारतीय जारियत खिलाफ ज़ोरदार नारेबाज़ी कई। मोदी के जारिहाना पॉलिसियुनि की मज़म्मत कंदे शिरकत कंदड़नि खे सख़्त लफ़्ज़नि में तनक़ीद जो निशानो बणायो। प्रेस क्लब आॾो थियल इज्तिमा में अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान ॾांहुं मेरी निगाह सां ॾिसंदड़ क़ुवतुनि खे ख़बरदार कयो वञे थो। क़ौम मुकमल तौर ते मुतहद आहे। अॻवाननि जो चवणो हो त पाक फौज दुश्मन के 2 कलाकनि में शिकस्त ॾियण की सलाहियत रखे थी। मुल्क के नाले के आलमी सतह ते रोशन किया वियो आहे। उन्होंने ज़ोर ॾिनो त मुल्क की सलामती लाइ तैलीम के हथियार बणाइणो पवंदो, छो त तैलीम ई आहे जेका क़ौमुनि खे मज़बूत करे सघे थी। अॻवाननि सिंध जे पढ़ियल लिखियल समाज जा ख़्वाब साबिया करण लाइ अमली कदम खणण की अहमियत ते ज़ोर ॾिनो। रैली में नंदलाल राठौड़, सुरोप बजीर, मुश्ताक मेहर, फ़कीर मीर मोहम्मद, कासिम जूणेजो, उमेद अली मेहर, हबीबुल्ला कुंबर, मुस्तफ़ा जुमानी, प्रकाश मनवाणी, हमीर बजीर, अलाह ॾिनो बजीर, गुलाम मुस्तफ़ा जोखियो, कमल सिंह ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर रेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। मदरसे के टारगेट करे तालिब इल्म मैसूम ॿारनि जो रत वायो आहे, पर असांजी पाक फौज सबर जो मुज़ाहिरो कयो, सबर कयो। उनखां पोइ उनकी भारत मोदी सरकार जी जेका सोच हुई त पाकिस्तान असांजी हुरफोर्स जेकी महनत जस्तजू उनकी असीं फ़ख्र पे कयूं था, उनकी पाक फौज जिंदाबाद कयूं था त पाक फौज सिर्फ़ 3 कलाकनि में भारत की सोच न पूरी दुनिया की मुल्कनि जी सतह जी जेका तारीख़ तब्दील करे।